कराची प्रेस क्लब ते सेव सैयद मसूद शाह कमेटी इतने मौजूद सियासी समाजी अगवानन से असा गाल बोल कयूं तो सीधी सीधी बात कि भाई कौन गद्दार कौन होता है? वो जो आइन को नहीं मानता। गद्दार वो होता है जो कानून को नहीं मानता। गद्दार वो होता है जो अदालती अहकामात को नहीं मानता। हमारे लोग बार बार ये कहते हैं कि भाई अगर किसी ने कोई ज़्यादती की है तो खुदारा उसे आप अदालत में पेश करें। ये कोई तरीका नहीं कि अब लोगों को और किसी अदारे को, ख्वाह वो कितना बड़ा हो, किसी अफसर को ख्वाह कितना अजीम हो, इस बात का हक हासिल नहीं है कि लोगों को गैर कानूनी तौर पर उठाए और उनको इस तरीके से गायब कर दे। कंहिं भी माण्हू खे ॿुधाइण खां सवाइ बग़ैर कंहिं केस जे खणी उनखे महीननि जा महीना सालनि जा साल गुम करे छॾणु, इहे जेके बि इंसानी हक़ आहिनि बिन अक़वामी तौर ते तस्लीम थियल आहिनि, इहा उनजी वायोलेशन आहे। सिंध में या पूरे पाकिस्तान में या ॿियनि सूबनि में जेका बि जिबरी गुमशुदगी आहे उनखे बंदि कयो वञे ऐं असांजा जेके बि क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ही जेको रियासत जो ईअं हुजे जीअं अम्मा थींदी आहे, माउ थींदी आहे न, ऐं उते सख़्ती वधीक हूंदी आहे अञा उन रियासत में जिते आमराना हुकूमत हुजे। पर इतफ़ाक़ सां असांजे मुल्क में चयो वञे थो त जमहूरियत आहे। उन जमहूरियत में वरी रवैया जेके आहिनि आमराना आहिनि। मैं बलूचिस्तान से आई हूँ। मैं राशिद हुसैन की भतीजी हूँ। मेरे चाचू को 26 दिसंबर 2018 दुबई शारजा के करीब हमरा कज़न के गाड़ी में जा रहे थे, तो हम गाड़ी से उतार के मेरे चाचू को शनाख्त के साथ ले गए और तीन दिन बाद वापस मेरे चाचू को घर लेकर आए। मेरे चाचू के हाथों में हथकड़ी लगी हुई थी और वो लोग कह रहे थे कि इसका पासपोर्ट दे दो, हम इसे पाकिस्तान रवाना करेंगे। 16 तारीख शाम 5 बजे का वठी हींअर ताईं 24 कलाकनि जी बुख हड़ताल ते इहो मुतालबो खणी वेठा आहियूं त 20 सितंबर ते साईं मसूद शाह हिकु साथी शौकत मरखंड समेत खंबे गुम कयो वियो। उनजी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी लाइ असां 24 कलाकनि जी बुख हड़ताल ते वेठा आहियूं। न सिर्फ़ु साईं मसूद शाह बल्कि इन खां अलावा सवें सिंधी बेगुनाह सिंधी खंबे गुम कया विया आहिनि। उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो खणी असां सां गॾु मासूम ॿार, असांजूं अमड़ियूं भेनरूं असां सां गॾु आहिनि। इहो मुतालबो खणी हिते कराची प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल ते वेठा आहियूं। मुंहिंजो बाबा पठान खान ज़ोराणी राति जो खणी विया आहिनि 11 नवंबर ते, ऐं असांजे जेके बि सिंधी क़ौमी कारकुन आहिनि सभिनी खे आज़ादु कयो वञे। पर जेकॾहिं असां चऊं त हीअ कैंप असांजी सालनि खां हिते बरक़रार आहे त इन में वधा न थींदो, उनजो शायदि तव्हां पियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे कैंपूं लॻनि थियूं। असांजूं फैमिलियूं, असांजा भाइर, असांजा क़ौमी कारकुन हिन कैंपुनि ते अची एहतिजाज था कनि। नाज़रीन, बुख हड़ताली कैंप ते वेठल सियासी समाजी अगवाननि, क़ौम परस्त अगवाननि ऐं सिंध मां खंबे गुम कयल माण्हुनि जे वारसनि जो इहो चवणु हो त जेकॾहिं उन्हनि जे प्यारनि जो को ॾोह आहे त उन्हनि खे अदालतनि में आंदो वञे। कैमरामैन जावेद जोन सां गॾु रज़ा कासी, अवामी आज TV, कराची।